वेलकम बैक नाज़रीन। नौशीन काज़मी जी अदालती जांच के हवाले से खबर अमांखे ॾींदासीं। चांडका कॉलेज की शागिर्दाणी नौशीन काज़मी के मामले की अदालती जांच के लिए धुरन के नोटिस जारी किया विया आहिनि। 6 एडिशनल सेशन जज 16 फरवरी से बयान रिकॉर्ड कराने के लिए धुरन के नोटिस जारी किया आहिनि। शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी के वाइस चांसलर रजिस्ट्रार कॉलेज के प्रिंसिपाल के नोटिस जारी किया विया आहिनि। हॉस्टल प्रोवोस्ट, डेप्यूटी प्रोवोस्ट और बे लाॻापियल अमले के भी नोटिस जारी किया विया आहिनि। SSP लाड़काणो सरफराज नवाज़ शेख के भी पेश थी बयान रिकॉर्ड कराने के लिए नोटिस जारी किया विया आहिनि। अदालत जो चवणु आहे त नौशीन की DNA रिपोर्ट समेत ॿिया तफ़सील ऐं रिपोर्ट्स भी जमा करायूं वञनि। इन जा तफ़सील मालूम कयूं था। टाइम न्यूज़ लाड़काणो जो रिपोर्टर नादिर अबड़ो असां टेलीफोन लाइन ते आहे। नादिर, छा तफ़सील आहे इन वटि इन जा? जी बिल्कुल मेहताब, डॉक्टर नौशीन के फाओ खाधल लाश हथ करण वाले मामले का लाड़काणे की चाणका अस्पताल मेडिकल जी फोर्थियत की शागिर्दाणी डॉक्टर नौशीन शाह जो हॉस्टल के रूम में पखे में फाओ लॻल लाश हथ करण वारे बाबत जुड़ियल जुडिशियल इंक्वायरी है उन जांच शुरू कर छी है। ईंदड़ बुधणी है वह 16 फरवरी से जुडिशियल इंक्वायरी की बुधणी रखियल है, जिते डॉक्टर नौशीन शाह वाले मामले बाबत सिंध हाई कोर्ट की चीफ जस्टिस की मंजूरी से जुड़ियल जुडिशियल इंक्वायरी पंहिंजी जांच शुरू कर छी है। उन हवाले से जुडिशियल इंक्वायरी के सरबराह कंदड़ 6 एडिशनल सेशन जज तरफा SSP लाड़काणो के केस बाबत समूरियों रिपोर्टूं और ॿिया तफ़सील घुरण से गडोगड चाणका मेडिकल कॉलेज जी इंतजामिया के नोटिस जारी करण से गड अखबार में भी इश्तिहार वो दिनों वो डॉक्टर नौशीन शाह के वाक़े बाबत कंहिं वटि भी को इतला या मालूमात हुए तो वह जुडिशियल इंक्वायरी में पेश कई वजे। अड़ा नोटिस जारी करण से जुडिशियल इंक्वायरी तरफा ईंदड़ बुधणी है वह 16 फरवरी से कई वेंदी। जी मेहता नादिर अबड़ो, मेहरबानी अवां जी तफ़सील ॿुधाइण जे लाइ। नाज़रीन, ये अहम मामलो है, इन मामले ते वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। लाड़काणो में टाइम न्यूज़ जो रिपोर्टर नवीद लाड़क भी असां टेलीफोन लाइन ते आहे। नवीद, हाणे उम्मीद पैदा थी है तो नौशीन काज़मी और निमृता चंदानी से शायद इंसाफ थी सके। अदालती जांच के हवाले से अदालत वारा नोटिस जारी किया विया आहिनि, धुरिन खे तलब कयो वियो आहे। अवां वटि छा अपडेट्स आहिनि इन जा? हाँ, जो सो नज़रों आहिनि शागिर्दानी नौशीन काज़मी की अदालती जांच के लिए धुरन के अदालत की तरफा नोटिस जारी किया विया आहिनि। 6 एडिशनल सेशन जज 16 फरवरी से बयान रिकॉर्ड करने के लिए ये नोटिस जारी किया है। शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी की वाइस चांसलर रजिस्ट्रार कॉलेज के प्रिंसिपाल हॉस्टल प्रोवोस्ट गर्ल्स हॉस्टल के डिप्टी प्रोवोस्ट बेन लागापियल अमले के उहे नोटिस जारी किया विया आहिनि। गडोगड SSP लाड़काणो सरफराज नवाज़ शेख के भी पेश थी बयान रिकॉर्ड करने के लिए चयो वियो आहे। नौशीन की DNA रिपोर्ट समेत ॿिया तफ़सील आहिनि रिपोर्ट्स आहिनि उहे भी सो अदालत के तरफा घुरियूं वयूं आहिनि। लागापियल धुरन खां पहिरें मरहले में 16 फरवरी ते ये लागापियल अमलदार आहिनि, जंहिंमें VC ऐं ॿिया ऑफिसर आहिनि, पुलिस SSP है उहे बयान रिकॉर्ड कराईंदा ऐं ॿिए मरहले में सो नौशीन के वारसन के सो अदालत में घुराए उन बयान भी वो कलमबंद कया वेंदा। इहो सिंध हाई कोर्ट के तरफा लाड़काणे के सेशन जज के हुकुम किया वियो तो मामले की 1 महीने के अंदर इंक्वायरी करे रिपोर्ट ॾिनी वञे, जंहिंखां पोइ सेशन जज एडिशनल सेशन जज के सो हिदायतूं कयूं हिन मामले के तव्हां ॾिसो ऐं फौरी तौर ते हिनजी वो इंक्वायरी मुकम्मल करे रिपोर्ट ॾियो। अॼु 6 एडिशनल सेशन जज की तरफा ये नोटिस जारी किया विया आहिनि 16 फरवरी ते पेश थी बयान रिकॉर्ड करण जे लाइ। जी मेहताब। नवीद लाड़क, मेहरबानी अवां जी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।